अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा किचन। अॼु असां मायरा किचन में तव्हांजे लाइ हिकु तमामु आसान ऐं मज़ेदार रेसिपी खणी आया आहियूं जंहिंजो नालो आहे फ्रेंच टोस्ट। अचो त पोइ ॾिसूं कीअं ठहंदो असांजो फ्रेंच टोस्ट। सभिनि खां पहिरियों हिते असांखे घुर्बल आहिनि तक़रीबन 6 खां 8 अदद ब्रेड स्लाइसिस। उन खां पोइ मां हिकु बोल में ऐड कयो आहे एग्स 3 अदद, मिल्क मां ऐड पई कयां 1/3 कप, सॉल्ट 1/4 टीस्पून, सिनेमन पाउडर दालचीनी जो पाउडर आहे 1/4 टीस्पून ऐं सेफ्रॉन एसेंस आहे कुझु ड्रॉप्स। इन खां पोइ असां अंडनि खे चङी तरह सां बीट करे छॾींदासीं। सही सां बीट करण खां पोइ असां ऐड कंदासीं शुगर 1/2 टीस्पून ऐं शुगर ऐड करण खां पोइ असां चङी तरह सां इनखे मिक्स करे छॾींदासीं। हाणे हिकु पैन में मां ऐड कयो आहे तक़रीबन 1 टेबल स्पून जे क़रीब बटर ऐं बटर खे मेल्ट कंदासीं। जॾहिं बटर चङी तरह सां मेल्ट थी वञे त पोइ हिन में मां बीटन एग मां डिप थियल ब्रेड स्लाइसिस खे फ्राई कंदमि तक़रीबन 1 खां 2 मिनटनि ताईं, जेसि ताईं ब्रेड स्लाइसिस जा ॿई साइड्स जेके आहिनि उहे गोल्डन ब्राउन न थी वञनि। हिकु खां 2 मिंटनि ताईं ब्रेड स्लाइसिस खे लो फ्लेम ते पचाइण खां पोइ असांजा ब्रेड स्लाइसिस रेडी आहिनि। हाणे मां हिनखे हिकु प्लेट में डिश आउट कंदमि ऐं हिक ॿिए जे मथां प्लेस कंदमि जीअं त तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। प्लेट में डिश आउट करण खां पोइ मां हिनखे गार्निश थी कयां तक़रीबन 1 टेबल स्पून जे क़रीब बटर ऐं मेपल सीरप सां। मेपल सीरप असल में हिकु क़िस्म जो शुगर सीरप ई हूंदो आहे जेको ख़ासि क़िस्म जे कंहिं ट्री मेपल ट्री जे मां हासिलु थियल खंड सां तयारु थींदो आहे, पर तव्हां चाहियो त इन जी जाइ ते माखी बि यूज़ करे सघो था। जी त फ्रेंड्स, असांजो मज़ेदार सो फ्रेंच टोस्ट बिल्कुलु तयारु आहे। आई होप तव्हांखे असांजी रेसिपी पसंदि ईंदी। असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं असांजी वीडियो खे लाइक कयो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। मां तव्हां सां मुलाक़ात कंदसि हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।